तुंहिंजो नाम बाजब ओॼाई मंगा रिय थंभे रिय थूणीअ छपर तूं छां कुॼाड़ो कहां तोखे मालूम सबकी। मिठाई सरकार जे हिन ख़ूबसूरत शायरी सां आउं अव्हां जो मेज़बान ताबिश बुखारी तव्हांखे सलाम अर्ज़ रखां थो। असांजी अॼु जी तक़रीब शहर दादूअ जे हिंद ई सिंध जे सुजान मुतहरिक इंसान सिंधी अदबी संगत शाख दादू सिंध ग्रेजुएट्स एसोसिएशन शाख दादू या सिंध ग्रेजुएट एसोसिएशन या मरकज़ी अॻवान शहीद आदिल सखीराणी जी 19वीं वर्सी जे हवाले सां तव्हां असां हिते गॾु थिया आहियूं ऐं हस्बे दस्तूर असां पंहिंजी तक़रीब में पंहिंजनि मौजूद महिमाननि खे आनर ॾियण लाइ एज़ाज़ ॾियण लाइ उन्हनि खे स्टेज ते विहारींदा आहियूं। उन बैदि असां पंहिंजी तक़रीब तिलावत कलाम पाक सां शुरू कंदा आहियूं। ताऊं गुज़ारिश कंदुसि असांजे अॼु जे मौजूद महिमान असांजा कुझु महिमान रस्ते में बि आहिनि जेके ईंदा त असां उन्हनि खे विहारींदासीं, पर जेके मौजूदु आहिनि ताऊं गुज़ारिश कंदुसि कराची खां कही आयल असांजो मौजूद महिमान सिंध फनकार वेलफेयर ट्रस्ट हिकिड़ो इदारो आहे फनकारनि जी भलाई जे लाइ उनजो सरवाण ऐं धरती टीवी जे डायरेक्टर मोहतरम साईं हमीद भुट्टो साहब जिन खे गुज़ारिश आहे त पाण तव्हांजे भरपूर ताड़ियुनि में मथे अचनि। चंद लम्हाई सही साईं ॿुधायो त असीं केॾे ॿिए हंधि वञणा आहियूं। साईं जन जी इहा बि वॾी नवाज़िश आहे, महिरबानी जो पाण जीअं असांजी तक़रीब जो उन्हनि ॿुधो त इहो ज़रूरी सम्झाऊं त हिन तक़रीब में शरीक थिजे। इहा साईं जन जी वॾी महिरबानी, वॾा वॾ कुर्ब। ऐं आउं गुज़ारिश कंदुसि हिन तक़रीब में ॿिए असांजे महिमान मोहतरम साईं रशीद चारण साहिब जिन खे असांजे शहर दादू जा ज़रूरु असांजे दादू शहर जा भली हुजनि, पर छाकाणि त हिन जो तालुक़ शहीद आदिल सां जेका रफ़ाक़त हुई उन ते एतिरो मां न ॿुधाए सघंदुसि जेतिरो रशीद ॿुधाईंदो। ऐं तव्हांजे भरपूर ताड़ियुनि में खेनि गुज़ारिश कंदुसि त पाण बि मथे अचनि स्टेज ते। असांजे सिंध जा बहितरीन आर्टिस्ट आहिनि। KTN तव्हां जेकॾहिं खोलींदव त उन ते तव्हांखे मुख़्तलिफ़ रूपनि में कॾहिं वॾनि शहपरनि सां हिकिड़े ॾाॾे जे रूप में, कॾहिं कंहिं बादशाही दरबार जे कंहिं मिनिस्टर जे रूप में, इलाही सारा रूप आहिनि असांजे दोस्त जा। छाकाणि त आर्टिस्ट आहे पंहिंजे किरदारनि में फिट रहंदो आहे। आउं गुज़ारिश कंदुसि शहीद जे फर्ज़ंद, छाकाणि त जीअं मूं पहिरियां अर्ज़ु कयो त ही गुल आहिनि, हिननि जी हिकिड़ी पंहिंजी ख़ुशबू आहे ऐं पंहिंजे वालिद साहिब जी तरबियत जो असरु आहे जो ही तक़रीब अरेंज करण में जेको हिननि जेका ज़िम्मेवारी संभाली ऐं जेको हिननि जज़्बो ॾेखारियो उहो रुगो ताड़ियुनि वॼाइण सां त उनजो अज़ालो थी न सघंदो, पर ईंदड़ नसुल हिन मां ज़रूरु सबक़ु हासिलु कंदा त काश असीं बि ईअं ई हुजूं ऐं पंहिंजनि वॾनि जा ईअं प्रोग्राम कयूं। त तव्हांजे भरपूर ताड़ियुनि में शहीद जा 2 फर्ज़ंद आहिनि, 3, पर हिते मौजूदु हिन वक़्तु मां सघां गुल मेहरान त असां वटि मौजूदु आहे, बाक़ी गुल सजावल नज़र न पियो अचे, पर गुल मेहरान खे गुज़ारिश कंदुसि त तव्हांजे भरपूर ताड़ियुनि में अचनि, कुझु वक़्तु दोस्तनि सां मथे वेहनि स्टेज ते, पोइ ज़ाहिर आहे ही कमकार बि कंदो पंहिंजा, पर तव्हांजे भरपूर ताड़ियुनि में ही गुल शहीद आदिल जो आया गुज़ारिश कंदुसि सिंधी अदबी संगत शाख दादूअ जे झाकोड़ी सेक्रेटरी तव्हांजे भरपूर तारीख़ में सिंधी अदबी संगत शाख दादूअ जो 60 सालनि जो नौजवान सेक्रेटरी असांजा
कुछ मेहमान जेके जिन सारे मैसेज कर सी रस्ते में आहियूं ख़ैर रश वॾी आहे रस्ते में जरा पहुचंदा त उहे असांजा महिमान आहिनि स्टेज ते वेहंदा पर तेसि ताईं आउं पंहिंजी तकरीब जो अॻिते असीं हिन तकरीब खे वधाईंदे आउं गुज़ारिश कंदुसि मोहतरम साईं मोहम्मद कोराई साहब जिन खे तकलीफ़ भरींदुसि त अचनि तिलावत कलाम पाक जे लाइ का सूरत पाक रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम मालिकि यौमिद्दीन इय्याका नअब्दु व इय्याका नस्तईन इहदिनस सिरातल मुस्तकीम सिरातल लज़ीना अनअमता अलैहिम गैरिल मग़दूब अलैहिम वलद्दालीन आमीन सदक़ल्लाहुल अज़ीम। जो क़ौम जियारे वो जीअंदो रहंदो, जो आम उजारे वो जीअंदो रहंदो, मूंखे तारीख़ ऐं तक़दीर ॾिनी पका जो सिंध संवारे वो जीअंदो रहंदो। उस्ताद बुखारी जे हिननि सिटुनि सां आउं गुज़ारिश कंदुसि मौजूद महिमाननि जे लाइ चंद लफ़्ज़ हाजियां जा पेश करण जे लाइ मोहतरम साईं शेर बुरगड़ी साहब असांजो सिंधी अदबी संगत शाख दादू जो सेक्रेटरी तव्हांजे साम्हूं असांजे आयल मौजूद महिमाननि जे लाइ चंद अल्फाज़ हाजियां जा पेश कंदो। दादू जो तमामु वॾियूं कुर्बानियूं आहिनि उनजी जेका असां उन जेका वसीअ ते असां शुक्रगुज़ार आहियूं फर्ज़नि जा गुल मेहरान आहियूं फैमिली जा जंहिं असां सां सहकार कयो। उनखां सवाइ साईं भुटो साहिबु साईं चारण रशीद चारण साहिबु ऐं जेके बि दोस्त आहिनि हेठि वेठल असांजा मोज़िज़ ऐं साईं तारश बुखारी ऐं जंहिं बि मुंहिंजो साथ ॾिनो उमेद सिंधी ऐं सभई दोस्तनि साईं रखियो गोरड़ उनखां सवाइ अॼु न भेनर जा सभई शुक्रगुज़ार आहियूं जेको आहे हिन शिरकत में शरीकत थी आहिनि ऐं इन करे मां सभिनी जो शुक्रिया अदा कयां थो। जेतिरो बि शुक्रिया अदा कजे तमामु थोरो आहे, महिरबानी अथसि। साईं थोरनि जी ॻाल्हि कई, थोरा त साईं थोरा थींदा आहिनि, उहे कॾहिं बि लाहण जा न हूंदा आहिनि। हीअ अहसान आहिनि असां ते उन्हनि अज़ीब शख़्सियतुनि जा मुतहरिक शख़्सियतुनि जा जिन असांखे इहा शऊरी सघ ॾिनी जो असां हिननि मेड़ाकनि में ही दरअसल उन्हनि ई अडोल ऐं अॾनि माण्हुनि जो हिकिड़ो किरदारु हुयो जिन असांखे सेखारियो त ज़िंदा क़ौमूं तॾहिं ई ज़िंदा रही सघंदियूं जॾहिं असां उन्हनि क़ौमुनि जे रहबरनि खे अॻुवाणनि खे यादि कंदा रहंदासीं, उन्हनि खे न विसारींदासीं। उनखे यादि कंदे असां ही तक़रीब जेका असां अरेंज कई शहीद आदिल खे पंहिंजे लफ़्ज़नि में भेटाइण जे लाइ ऐं असांजे ईंदड़ नौजवान नस्ल खे थोड़ी मालूमात ॾियण जे लाइ ताकि हुननि खे शहीद जे कुझु ख़िदमतुनि जे बारे में थोरो इल्मु थिए त हिकिड़ो तारुफ़ी मकालो शहीद आदिल जी ख़िदमतुनि जे हवाले सां, सिगा जे हवाले सां, अदबी संगत जे हवाले सां ऐं मुख़्तलिफ़ हवालनि सां तव्हांजे लाइ पेश कंदो। सिंधी अदबी संगत शाख दादू ऐं सिगा जो अॻूणो सेक्रेटरी मुतहरिक सेक्रेटरी आदिल जे नक्शे क़दम ते हलण वारो असांजो जाखोड़ी दोस्त उमेद सिंधी खे गुज़ारिश आहे भरपूर ताड़ियुनि में त पाण अचनि ऐं शहीद जे मुतालिक़ पंहिंजा वीचार ऐं तारुफ़ी मकालो तव्हांजे साम्हूं पेश कनि। साईं बिस्मिल्लाह रहमान रहीम। अॼु तव्हांखे सॼा पंहिंजा सारिया दिलनि तां गोरनि जूं बूंदूं बसि न कनि संदे सिक पिरनि लोक ॾिठे न रहियो। ही जेको मां तारफ़ लिखियो आहे हिते वेठे वेठे मुख़्तसिर लिखियो आहे मुंहिंजो आदिल सखीराम हिते तारफ़ 3 पेजनि ते उन दौर जे अवामी आवाज़ में
सुकार अख़बार में ऐं ॿिए अख़बार खे यादि न आहे, टिनि अख़बार में छपियो उहो तारफ़ वरी बि कंहिं किताब में छपिजी अनक़रीब तव्हां वटि पहुचंदो। मां हिते हुनजो मुख़्तसिर तारफ़ जेको लिखी सघियो आहियां तव्हांजे अॾु पेश कंदुसि, छाकाणि त ज़िंदगीअ जो इलाही हिसो मूं हुन सां गॾु गुज़ारियो आहे। मां हुन सां गॾु सिंध ग्रेजुएट एसोसिएशन में सिंधी अदबी संगत जे प्लेटफॉर्म ते गॾु कमु कयो आहे। मूं इलाही ॻाल्हियूं हुन खां सिखियूं ऐं आदिल शकीनानी छा हुयो, दादू शहर वारनि जे लाइ त को तारीफ़ जी ज़रूरत कोन्हे। हिकु अधु दोस्त साईं अमीन फोटो साहिबु या कुझु नवां दोस्त आया आहिनि, उन लाइ असां वटि हिकिड़ी रस्म आहे त मुख़्तसिर तारीफ़ कान कजे। साईं इजाज़त ग़ुलाम रसूल असुल नालो आदिल सखीरानी, तखलुस वलद मोहम्मद ख़ान सखीरानी, जनम 10 मार्च सूमर जे ॾींहुं 1957 ईस्वी दादू शहर में थियो। पाण हिकु बहितरीन अदीब, शाइर, ड्रामा नवीस, मज़मून निगार, नक़ाद ऐं मुहक़िक़ हुयो। सिंधी अदबी संगत शाख दादू जो 2 साल सेक्रेटरी रहियो ऐं रिकॉर्ड प्रोग्राम कराई। सिंध जा नामियारा अदीब दानश्वर दादू में मुख़्तलिफ़ प्रोग्राम में शिरकत लाइ हुन जे दौर में आया, जिन में कामरेड रसूल बशपलेजो, डॉक्टर रबाब ख्वाब खां वठी डॉक्टर मुबारक अली, मोहम्मद इब्राहिम जोयो, डॉक्टर दुरमोहम्मद पठान, नूरुल्दा शाह, भेण नज़ीर नाज़, भेण शीरे कुरैशी, फ़कीर मोहम्मद लाशारी, ताज जोयो, खाकी जोयो, प्रोफेसर एजाज कुरैशी ऐं इलाही ॿिया, डॉक्टर दुरमोहम्मद पठान ऐं इलाही ॿिया नामियारा अदीब ऐं दानशर संदसि सॾ ते दादू में आया। सिगा सिंध ग्रेजुएट एसोसिएशन जो 2 दफ़ा जनरल सेक्रेटरी ऐं 1 दफ़ो मरकज़ी वाइस चेयरमैन 2 चूंडियो हुयो। सासो एम्प्लॉइज यूनियन दादू जो जनरल सेक्रेटरी ऐं हैदराबाद डिवीज़न जो सदर रहियो ऐं हिन जे दौर में सासो एम्प्लॉइज यूनियन मुलाज़िमनि लाइ पेंशन मंज़ूर थी। कुझु वक़्तु रेडियो पाकिस्तान हैदराबाद जो पार्ट टाइम कैंपेनियन ऐं अनाउंसर बि रहियो। अक्टूबर 1991 ईस्वी में शाह सचल सामी कॉन्फ्रेंस में शिरकत लाइ इंडिया वियो। मरहूम हिकु बेलोस समाजी कारकुन हुयो। सिगा ऐं ॿिनि समाजी तंज़ीम जे प्लेटफॉर्म तां टीवी कैंपूं लॻारायूं। सवे ग़रीबनि, नादारनि, बेवाहनि, लाचारनि, मुफ़लिस माण्हुनि जो मुफ़्त इलाज कराए। संस छपियल ऐं अणछपियल किताबनि जो तारीफ़ हिन रीति आहे। पहिरियों शाइरी जो किताब नेम थकिजी पिया, जेको सिंध ग्रेजुएट एसोसिएशन कराची वारनि छपायो। ॿियो सिंध जूं रांदियूं, जंहिंजी तरतीब मोहम्मद मलूक लुंडनी ऐं छपरायो सरजना पब्लिकेशन ऐं इहो किताब मोहम्मद मलूक पंहिंजे ख़र्च ते छपायो। मां हिते अॼोके महिमान ख़ासि जी हैसियत में मोहम्मद मलूक स्टेज ते अचण वारो आहे। उन खां अॻु में ई मुंहिंजे लाइ 2-3 लफ़्ज़ चवंसि त मोहतरम मोहम्मद मलूक सचपच त PhD लेवल जो कमु कयो आहे। हिन वक़्तु ताईं 600 सुफ़नि ते मुश्तमिल किताब कंपोज़ कराए चुको आहे, जंहिंमें आदिल जी हर तहरीर छपियल अणछपियल उन में मौजूदु आहे। उन खां पोइ आदिल ते जिन दोस्तनि मकाला ऐं मज़मून लिखिया आहिनि से बि हिन किताब में ॾिना विया आहिनि। ऐं उन जे बावजूदि बि उन इंतज़ार में आहे त संदसि फैमिलीअ जूं कुझु तस्वीरूं, कुझु दोस्तनि जूं तस्वीरूं जेके अञा खेसि न मिली सघियूं आहिनि, उन्हनि जे इंतज़ार में आहे त जीअं मिलनि तो किताब छपाए मार्केट में आंदो वञे। मां उन सां साथी ऐं ॿाहिरि मिली रहियो आहियां ऐं उन किताब जो नालो मोहतरम मोहम्मद मलूक रखियो आहे, न कर का देर वरण। आदिल शकीरानी बेहतरीन दोस्त, पुरपुरूस साथी हुजण सां गॾोगॾु इंतिहाई शफ़ीक़ वालिद बि हुयो। वक़्त जे बेरहम कातिलनि खां 23 मार्च 1992 में 18 रमज़ान ते शहीद कयो वियो। आदिल शकीरानी जागीरदारी रवेन जो शिकार थी वियो। आदिल जो ख़ाल 19 साल गुज़रण खां पोइ बि न बचिजी सघियो आहे।